पनो आखिल भरसा घर ते पुलिस की मुबैना चढ़ाई है। नौजवान इजहार काती के खंबण खिलाफ बारसन एहतजाज किया है। नावाले से वधिक तफ़सील ॾेई रहियो आहे अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायूं पिया त सालियाणी जे अल जहिड़ो काज़ी ऐं माई ज़हरा काज़ी ऐं माई वज़ीरा काज़ी ऐं ॿियनि केतिरनि ई औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि कैंट सुल्तानपुर पुलिस ऐं सिमार बिरादरी जे कुझु माण्हुनि ख़िलाफ़ घरनि खां ॿाहिरि निकिरी सख़्तु एहतजाज कयो आहे। हिननि इल्ज़ाम हयो त मुबैना तौर ते कैंट सुल्तानपुर पुलिस सिमारनि जे पछ ते इज़हार काज़ी खे घरनि में असांजे में घिरी बेगुनाह खणी थाणे ते बंदि करे छॾियो आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ औरतुनि मर्दनि चयो त उन में सिमार बिरादरी जा माण्हू ऐं पुलिस सां गॾु मुलविस आहिनि ऐं हिननि असांजी चादर चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे घरनि में पुलिस काहे पई आहे जो सामान जी तोड़ फोड़ करे इज़हार काज़ी खे पुलिस खणी वई आहे। अव्हांखे महिरबानी अयाज़ तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची